अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु। व नशहदु अन्न सय्यदना व शफीअना व हबीबना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्ना हाज़ल क़ुरआन यहदी लिल्लती हिय अक़वम व युबश्शिरुल मुमिनीन अल्लज़ीना यअमलूना अस्सालिहात अन्न लहुम अजरन कबीरा व अन्नल्लज़ीना ला युमिनूना बिल आखिरति अअतदना लहुम अज़ाबन अलीमा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ। स्टेज ते मौजूद इंतहाई काबिल सद एहतराम उलमाए किराम ए हाज़रीन जमात, शफ़ी रजबुल मुरज्जब 1442 हिजरी जामिया अरबिया रियाजुल उलूम घोटकीअ जे अंदर दस्तार फज़ीलत जो उन्वान सां मुनक़िद थियल हिन दीनी गरजाणीअ में शरीक आहियूं। अल्लाह समूरनि जी हाज़िरी क़बूल फरमाए। ही अल्लाह पाक जे कुदरत जो कमाल है जो 1442 हिजरी सदियों गुज़रियूं आहिनि असांजे महबूब पैगंबर जे ज़माने खां हिन महिल ताईं। कई लाहा, कई चाड़ा, कई गर्मियों, कई सर्दियों, कई ॾुखिया वक्त हिन उम्मत ते आया, पर हिन महिल ताईं इहो क़ुरान मजीद ईअं पढ़िजे पियो ॼण हाणे क़ुरान नाज़िल पियो थिए। इंसान जो अकुल दिमाग़ कम न करे सघंदो, बीजी वेंदो त 6666 आयतूं, 114 सूरतूं, 30 सिपारा, मुकम्मिल क़ुरान अरबीअ में एक नंढड़े बच्चे जे सीने में जमो, वरी मुसले ते भी करे पढ़ाए, पोया 5-6 सिफ़ूं जमायत जूं। असां ॿियो कुछ न समझी सघंदासीं, बस इहो फ़ैसिलो कंदासीं त इहो अल्लाह जे फज़ल ऐं करम खां सवाइ मुमकिन ई न आहे। इहो रब जो एहसान आहे। हर दौर में काफ़िरन कोशिश कई वींदे हिन दौर ताईं जंहिंमें पाण हलूं पिया
हे ये ना आयो हो इमरान खान इन जे पुठीअ ते जेके हथ हा उहे हिन महिल मातम था कनि रोअनि था त असां लख रुपया ख़र्च कयो आहे बि कुझु नतीजो अचे हा हिते अरब डॉलर ख़र्च कया आहिनि नतीजो ज़ीरो आहे इन जे करे नतीजो न आयो जो मौलाना फज़लुर रहमान हिन खे उथण सां निड़ीअ ते लत जो ॾिनी आहे त अञा लाथी न थियसि जैसे आख़िरी ओबासी ॾे नारे तकबीर नारे तकबीर कायद जमीयत इमाम इनकलाब हजरत मौलाना फजलुर रहमान हजरत मौलाना फजलुर रहमान जमीयत उलमा इस्लाम ऐं पहिरियों धरणू तव्हांखे घोटकीअ मिलंदो साईं अला असां सभु 2.5-3 कलाक निटण उस में हुयासीं पगड़ हीअं मथां खां हेठि पियो हले इहो उलमा जो अकुल ऐं दिमाग़ हो जन पहिरें ॾींहुं हिन जी साज़िश खे सम्झो न त हिन महिल शामियाना हे स्कूल जेके हिन बंदि कया इहो असुल धकु मदरसा ही मदरसा ही तबलीग वारा जेके हंध खणी घुमनि पिया इन्हनि जो तव्हांखे नालो निशान बि नज़र न अचे हाणे त खणी हर कोई चए थो पर पंहिंजे दिल ते हथोड़ो त हेॾे वॾे ज़ालिमनि सां मुंहुं अटकाए मुहाॾो अटकाए अखियूं में अखियूं मिलाए करे जेकॾहिं मुक़ाबिलो कयो त आलिमनि कयो अल्हम्दुलिल्लाह मदरसा बि बची पिया बांग नमाज़ बि तालिब बि आलिम बि जलसा बि तबलीग वारा बि अञा हीअं चओ त मुल्क बि बची पियो न त पाकिस्तान कोन हुजे मिस्र अरब मुल्क आहे पर हाणे जमहूरिया मिस्र आहे दाढ़ी रखण ते सरकारी पाबंदी आहे अरब इमारात अरब मुल्क आहे पर छोकिरो छोकिरी बिना निकाह जे रहनि कानून गवर्नमेंट जो आहे कई अहिड़ा इस्लामी मुल्क जन जा हिननि नक्शा मिटाए छॾिया ही मुल्क उन्हनि जे नज़र में हो जो रोड रोड ते चपे चपे मदरसा मस्जिदूं आलिम हाफ़िज़ ऐं कारी ई हज़म न पिया थियनि पोइ हिनखे रोकियो पर हे त जटो पहिरें नंबर जो इहे 2 टे वज़ीर अथसि जी भौंकड़ियूं कुतियूं शेख रशीद फिरदौस आशिक इनखे मां कोठींदो आहियां भौंकड़ियूं कुतियूं समझो ना हिन जी हिक बि न हली रब आलमनि खे सोभ ॾिनी ऐं सोभ ॾिनी आहे इंशाअल्लाह नतीजो हाणे वेझो आहे त बि मदरसनि जो साथ ॾींदो आलमनि जो साथ ॾींदो हिन क़ुरान जो साथ ॾींदो अल्लाह खे पंहिंजो क़ुरान प्यारो आहे घोटकीअ जा गयूर मुस्लमान अकुलमंदो दानाओ तालीमी याफ़्ता मुसलमान ॿुधी छॾियो रब खे बादशाह जी परवाह न आहे रब खे हुकुमरान जी परवाह न आहे रब खे ज़मींदार कंहिं खान जी परवाह न आहे हिन मस्जिद ऐं मदरसे ऐं क़ुरान जी हिफ़ाज़त रब पंहिंजे ज़िम्मे कई आहे सॼी दुनिया हथ कढी वञे सॼी दुनिया परे भॼी वञे पर ॿुधी छॾियो हिन क़ुरान जे हिक लफ़्ज़ हिक नुक़्ते खे बि ख़तम न करे सघंदा छो त हिफ़ाज़त कंहिंजे ज़िम्मे आहे एतिरी शुक्र कयो जो तव्हांखे आलिमनि पाण सां गॾु सलाह ॾियो आहे त तव्हांखे हिन में असां सां गॾु हलणो आहे वाइज़ ॿुधण में तलावत करण में मस्जिद ठाहिण में मदरसे हलाइण में तालिबनि जे पढ़ाइण में तालिबनि जे ख़र्च में ही आलिमनि तव्हां असांखे गॾु हलायो ऐं गॾु खणनि पिया इहा उन्हनि खे लख मुबारक है न त मां हीअं चवां त रब जा दर घर ऐं क़ुरान कंहिंजे मुहताज कोन्हे सभु असीं रब जा मुहताज आहियूं एहसान रब जो आहे जो तव्हांखे चूंडियई हली करे घोटकीअ में क़ुरान ॿुधो पंहिंजो एहसान आहे यमुन्नून अलैका अन अस्लमू कुल ला तमुन्नू अलैया इस्लामकुम बलिल्लाह यमुन्नु अलैकुम अन हदाकुम लिल ईमान इन कुंतुम सादिकीन खोड़ अरबपति काफर खोड़ करोड़पति वाणिया तुझे घोटकीअ में गैर
मुस्लिम इन कलमू न पढ़े तो पर हितों जो गरीब ऐ मिस्कीन पार त आलिम हाफिज पर बच्चा भी हाफिज आलिम हितों जो मजदूर ऐ हारी नौकरी कंदड़ दुकानन ते कदी होडों जी सब्जी होडे कदे होडों जो सौदो होडे पर सीने में कुरान इहो एहसान कहिजो अल्लाह के दुनियादार जी परवाह न आहे इहो आलमन तय करे छॾियो आहे ऐं करे बि ॾेखारियो आहे तुंहिंजे बल्दियाती इलेक्शन में हिकिड़े वॾेरे काविड़ जी हिकु हाफ़िज़ खे मस्जिद मां कढियो ऐं उहो निकिरी करे ज़मीन में हिकिड़े बबुर जे हेठों क़ुरान जी तालीम शुरू कयईं ॿार सभु होॾे वञनि पिया वॾेरे खे ॿ टे माण्हू ॿियनि बि चयो पर ज़ाल चयसि ज़ाल जी अकल त ख़बर अथव न हिकु नंबर आहे इन सां त आर्मी चीफ भी न पुजे उन चयसि ख़ुदा पार पटाई गुलाम क़ुरान खणी हेठि वेठा थी न बचंदुई को चीकण लाइ बचो हाणे वञ वञी इन्हनि खे परचाए वोट पंहिंजी जॻह ते इलेक्शन पंहिंजी जॻह ते पर क़ुरान खे न बंदि कर ऐं मां जो अर्ज़ु पियो कयां मतां कंहिंजे दिलि में हुजे त असीं अन्न ॾींदा आहियूं असीं ज़कात ॾींदा आहियूं असीं हुज कंदा आहियूं तव्हांजो इहो ॾियणु मुलनि मौलवियुनि ते थोरो न आहे रब थो क़बूल करे बाक़ी क़ुरान मुहताज कोन्हे इहो उन ज़माने में बि हले पिए जॾहिं 70 तालिब मिठे मुहम्मद जा सुफ़ा जे थले ते पढ़ंदा हुआ खखड़ियूं चूसींदा हुआ खारकूं हथु हथु करे ऐं खाईंदा हुआ उन महिल बि क़ुरान हले पियो अॼु बि क़ुरान हलंदो जागो था तवज्जो मुकम्मिल क़ुरान जो फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र इन्हनि जे लेखे त मुल्ला चरिया आहिनि स्कूल बंद कंदासीं कॉलेज यूनिवर्सिटियूं पोइ मदरसनि खे छड़ो न्यापो ॾींदासीं त हाणे तव्हां बंदि कयो पोइ हे बि हलिया वेंदा इन्हनि खे इहा ख़बर न आहे त जिते तव्हीं पढ़िया हो उते असां मुल्ला उस्ताद हुआसीं मौलाना पहिरें ॾींहुं चयो त चंडे ॿार जा पेर पींगे में सिधा नज़र ईंदा आहिनि सुम्हारे ॾिसूं त डुल मथां उहो हुयो हे भुलिजी न पियो मौलवी असांजा वाइज़ में चवंदा आहिनि त ख़ातम नबीन जे लफ़्ज़ में भुलिजी पियो भुलियो न हो इहो हिन जो पहिरियों पेपर हो जॾहिं हिनखे पैसा ॾिना जॾहिं हिनखे मोकिलियो उन्हनि पहिरीं कापी इहा ॾिनी हुअसि त हितां तुंहिंजो पेपर शुरू थींदो जो इन जुमिले खे तूं अहिड़ो कजाए जो माण्हू बि न सम्झनि ऐं लफ़्ज़ चॿाड़जी वञे हूअं को अंधो आहे या चरियो आहे या चूत आहे या को गिदरा विकिणंदो हो जो हिते अची करे मुंहिंजो असां वरी चवंदा मुछी पियो न आयुसि अचेसि पियो पर अंतर कारो हुअसि वरी असांजा सूफ़ी 2800 मणे जी तस्बीह 1000 मणे जी ॼण मेह जो ज़ंजीरा ईअं मस्जिद में कथा पिया आहिनि ॼण कमंद जी ट्राली कातरपुर जे शुगर मिल में ॿाहिरि टही पई आहे इमरान हुयो त भलो पर मुला बि कंहिंखे सहन कोन था असांजो खपे ॾाॾे जो छेड़ो छा ऐं तवजो आयल आहे कोन्हे मौलवी ऐं मदरसनि वारा त पहिरें ॾींहुं धकु खणी आहे वॾो धकु हिननि तबलीग वारनि खे हयो त किरोना आहे इन्हनि में बंदि करे छॾियो मर्कज़ तबलीग जा सेंटर करे छॾियो वाह मौलाना फज़लुर रहमान तुझे जुर्रियत के सलाम आहे तुझे जुतियुनि जे मिटीअ खे सलाम आहे जे तबलीग वारनि जो पहिरियों दिफ़ा कयो ऐं रैलियूं ऐं जुलूस ऐं धरना हणी करे इहो भाव बि ख़त्म कयईं ऐं ट्रेंज बि हलियो वियो छाजी हुई किरोना छा हुयो कुझु हलो सभु घुमो फिरो ऐं मदरसा बि खोलियो अॼु ॾींहं ताईं हिन उम्मत ते थोरो आहे त असांजे आलमनि जो आहे नारे तकबीर नारे तकबीर खत्मे नबूवत तहफ़्फ़ुज़ खत्मे नबूवत हज़रत मौलाना फज़लुर रहमान कायद जमीयत इमाम इनक़िलाब मौलाना फज़लुर रहमान वक्त जी कमी आहे टाइम बचायो अल्लाह तव्हांजे इन मोहब्बत खे क़बूल करे अॼु इरादो कयो त आलमनि सां मोहब्बत कंदासीं छा फरमायो पैगंबर सोणे कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ सामिअन औ मुहिब्बन तवज्जो आहे तव्हांजो
मां त तव्हांखे जेके जलसे में वेठा हो न अवांखे वली तो समझा बुज़ुर्ग हो हिन दौर जा हेठि वेही करे भला वली को उॾरंदो ईंदो आहे छा हे बुज़ुर्ग हो तव्हां अलाह कंदो नमाज़ सभु पढ़ंदा ॾाढ़ी बि रखंदा भला कयो इरादो त नमाज़ पढ़ंदासीं सिर्फ़ु जुमे जी इरादो कयो रमज़ान अचे थो रोज़ा रखंदासीं 27 जो इरादो कयो त ॾाढ़ी रखंदासीं मरण खां पोइ अॼु इनकलाब अची वियो न साईं इंशाअल्लाह रियाज़ुल उलूम मदरसे में जॾहिं 13-14 तालिबनि पटको ॿधियो ऐं क़ुरान जे हिफ़्ज़ जी तिस्तार कई अञा तव्हांजूं नज़रूं खुलंदियूं त जेका दुनिया बंदि पई करे क़ुरान खे उहो बंदि न थियो आहे अञा अॻिते हले पियो हिफ़ाज़त कई हिन जी जगह क़ुरान पाक जी मदरसे रियाज़ुल उलूम जो कयसि पंहिंजो कबट ऐं संदलियूं ऐं पेटियूं न आहिनि हिन क़ुरान जी जगह मस्जिद जूं इल्मारियूं न आहिनि घोटकीअ वारो हिन क़ुरान जी जगह हिन इंसान जो सीनू ऐं दिलि आहे जेका अंदर महफ़ूज़ आहे अल्लाह तुंहिंजे नाले तो सदको वञा कंहिंखे नज़र न पई अचे रब अहिड़ी जगह ते क़ुरान रखी छॾियो सॼी दुनिया ज़ोर पई लॻाए हिन क़ुरान लिखियल वर्कनि ऐं पननि ऐं इल्मारनि में पयल त अंग्रेज़नि खणाए ऐं दरियाहनि में लोढ़िया पर जेको सीननि में क़ुरान हो उनखे केरु ख़तमु करे को ॼायो ई न आहे माउ जो लाल कोई पीउ ख़बर में उथारे अचे न क़ुरान बंदि थींदो न क़ुरान जी इल्मु बंदि थींदो अॼु बि क़ुरान आहे सुभाणे बि हूंदो सभु चओ क़यामत ताईं हूंदो अगर मां कच्चे में वियो आहियां 10 किलोमीटर तो मोटरसाइकिल ते खणी हलिया मौज ॾेखे मिट्टी मूंखां अॻियां पई हले वंज जो त ख़ल्क़ हुजे हीअं जी जमायत आहे न ईअं पिंडाल वॾो ठहियल मां ईअं ख़ुशि त भई कंदे साईं अब्दुल करीम साहिब मां चयो हिते हाफ़िज़ घणा आहिनि पिंडाल में त 35 ॼणनि हथु खयो मौलाना वॾा आलम वेठा आहिनि स्टेज ते 35 ॼणनि हथु खयो हिकिड़ो 70 साल 80 जो कुराड़ो जंहिं चयो त अञा मुसलो बि मां पढ़ाईंदो आहियां वाह मुंहिंजा रब दुनिया सॼीअ खे चैलेंज आहे तुंहिंजे घोटकीअ जा पब्लिक स्कूल प्राइवेट स्कूल तुंहिंजा ख़ानगी स्कूल तुंहिंजूं कॉलेजूं यूनिवर्सिटियूं तुंहिंजूं लखनि जूं पघारूं एतिरो नतीजो न आहे जेतिरो नतीजो असांजे मदरसनि ॾिनो आहे हिकु हिन जलसे में माण्हू उथी पए ऐं चवे त मूंखे असांजे ॻोठ में रमज़ान में हाफ़िज़ न मिलियो उथी करे कोई चवे जनाज़ो पियो हो पर मौलवी नमाज़ वारो न मिलियो उथी करे को चवे तो घोट तैयार हो पर निकाह वारो मौलवी न मिलियो उथे कोई तो मां ज़ियारत कया या मां ॿुधायांव त स्कूल आहिनि पर मास्टर कोन्हे अस्पताल आहे पर डॉक्टर कोन्हे पोइ तव्हांजो आलमनि ऐं मदरसनि ते आङुरियूं पिया खणो त तव्हांखे सम्झ कोन्हे छा जो वञी करे नक खे ॿोड़ियो हा पानी आहे पर हिन खे नक कोन्हे तव्हां चवंदो नक असां ॾिसंदा आहियूं अथनि त लूसण जो अथनि हिन खे इंसान वारो नक ई न आहे जॾहिं निमाज़ जे लाइ ईद जे लाइ जुमे जे लाइ जनाज़े जे लाइ मैयत जे लाइ तोखे हिन मदरसनि सभु कुझु ॾिनो आहे त हाणे अॼु अहद कयो त असां बि हिन मदरसनि खे सभु कुझु ॾींदासीं ॾियण वारो चओ समूह हिकिड़ो असांजो दोस्त आहे 4 पुट क़ुरान जे हिफ़्ज़ लाइ छॾे ग़रीब मिस्कीन अपीप पाड़े वारनि बि चयसि घर वारी बि त हिकिड़ो कम जे लाइ छॾ 3 पढ़ाए पाण अकेला हो चई हिकिड़ो जो न पढ़े त पिटींदो 3 हाफ़िज़ थी वञनि आलम हिकु न पढ़े इहो बि छॾियऊं त अलाह ॾींदो महीनो कब के गुज़रिया 6 त हिकिड़ो माण्हू कार ते आयो अजी पुछा कि फलाणो माण्हू सां मिलणो आहे चइसि हे घर त सॾु करायो आयो अवा फलाणो नालो तुंहिंजो आहे चई हा मदरसे में 4 पुट शहर फलाणे में तुंहिंजा चई हा ज़मीन थी चए वेसो ई न आहे कीअं चए मज़ूरी कंदो आहे
खोली गाड़ी जी डिगी अंदरियों दर भी पोयों भी चावरन जा कटा गेह जा टीन खंड पत्ती साबुण के हे तुझे घर जो सामान आ मां वे उसे मदरसे में कपड़ा जन तालबन को नाला पुछम ऐ पी जो नालो जात चैन छोकरन तुझो नालो थियो तसी उन जा पुट हूं छा कंदो आ पिण जो गरीब आहे मजूरी कंदो आ उन दी फैसलो कयो जैसी तई तवी पढ़ी हाफिज आलम जो घर जो खर्च मुते आ हल तू रोड ते अंग्रेजी जो वड्यू टिकियूं खयूं ऐं छोरा पेट्रोल पंप ते बीठा सीएनजी पिया भरन लाई पिया खपाइन पिंडियूं पिया खपाइन तॾा फेर थी वई का नौकरी कोने भुख ऐं पेट जी रड़ पई पवे अॼु हिन क़ुरान जे सदको जेकॾहिं तोखे ज़मीन ते को आसूदो को इज़त वारो को पेट ठाहियल को सुकून वारो नज़र ईंदो त इंशाअल्लाह क़ुरान जो हाफ़िज़ या आलिम हूंदो ऐं चैलेंज थो कयां तवज्जो मुकम्मिल मुझो टाइम बड़ो आ सही आज़म मंस के वक्त दिनो आहे मजंद वारो तो इंशाअल्लाह वक्त पूरो कबो तभी भी दुआ ते वेंदो ना अरमाना मुसलमानन जो घर था ठहन मुल्क तो ठहे मस्जिदियूं थी ठहन तभी वेही पंहिंजे मोसा होटल ते पारू थी चाय पी ब पापा छेड़े जड़ा खाई अल्लाह भला गर्दन मुला वजन था आगे भी आ हाने भी सबरन दा वड़े रोशे कोडिया घर तुजा था सजो मुल्क पचर थियो नौकरी आए कोन भीग करे सुंज करे सजे मुल्क जो बेड़ो बोड़ियो छॾियो तई तभी तू गई होटल ते चवे अल्लाह भला गर्दन मुला तो को तोखे हिदायत रब दींदो असा जा ये मुला जो मसलो असा हिन महिल ते अॻे दफ़े बि मूंखे हिकिड़े चयो ए भला अञा चोलो वधायो अथव मां त दिलि न घबराए कांच पातल आहे बता चई त विसरी वई अथसि वधायो इन जे करे आहे जो पंहिंजो मीटर बि न वरितो आहे हाणे जन जन पुछो मां जो अशोक कपूर न हाणे वरी नीरो जो त रंग मचियो असांखे पंहिंजी ग़लती कोन्हे जो साईं अब्दुल समद 80 साल 90 जो छेड़ी बाईपास खां क़यादत पियो करे ख़त्मे नबूवत रैलीअ जी अल्लामा राशिद महमूद जे भेण जी शादी आहे उते माण्हू वेठा मेहमान वेठा पाण छेड़ीअ बीठो आहे कंहिंजो मथो ख़राब कोन्हे जो 80 साल 70 जो मौलाना फज़लुर रहमान मुल्तान जे कैंटर ते कैंटीन ते पंहिंजो ॾाकण ते चढ़े पियो त आलम रोअनि पिया त हिन बुज़ुर्ग हिन उमिरि में इहो तव्हांजो मसइलो आहे तव्हांजी इज़त घर बच्चा ॿार इज़त ग़ैरत तॾहिं महफ़ूज़ थींदी जॾहिं तव्हांखे चङा माण्हू मिलंदा अॼु जे मौलवी बि सुम्ही पवंदा त ख़ुदा वटि जवाब केरु ॾे हा ऐं मता तव्हां ख़ुशि हुजो त असांजा चूंडियल नुमाइंदा असां सां ॿधल आहिनि मां अॼु क़ुरान जे साम्हूं थो चवां इहे उन्हनि सां ॿधल अथई हिकु बि सरदार ऐं वॾेरो MP रोड ते आयो त घर में ठाहियो वाहन अथऊं ऐं छा खनि अथऊं क़ौम कजो ॿार ॻाल्हायो छॾंदा सॼी उमिरि वाइद ॿुधी जलसा तकीरा ॿुधी उन मौके ते 500 रुपया खीसे में दे पारू तो बोर्ड जे किरड़ी किरलई उहा खाराए 500 रुपया सूज़कीअ ते चढ़ी ऐं हीअं झुमरियूं टोणंदो ऐं वेठो चवंदो ॼण वॾा ई खदड़ास तव्हां जेके घोटकीअ वारा हो न तव्हांखे तो मां अॻे बि मुबारक ॾेई वियो में हिकिड़े जलसे में तव्हां जहिड़ी जलसनि में हाज़िरी आहे तहिड़ी तव्हांजी वोटनि में हाज़िरी आहे इंशाअल्लाह अॻिते बि अहद कयो त साथ निभाईंदासीं 26 मार्च ते भी तैयारी है ना उलमा जो सद बस हाँ ये फिरते अची निवड़ी आ जी पंहिंजा घर ठाहिया आहिनि ख़ुदा हिन जो बि मिसरा जे घर बाक़ी गलती कहिड़ी आहे अल्लाह बि हुजे ऐं असां फ़िक्र कयो ख़त्मे नुबुवत जो माख़ज़ केरु आहे मा कान मुहम्मदुल अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन सजी दुनिया गॾु थी पे मौलाना मुझे महबूब जी नबूवत मुझे महबूब जे क़ुरान इन मदरसन इन आलमन जे चीच के भी चुबो न कंदा हिफ़ाज़त करण वारो केरु ॾाढी वधियूं आहिनि पटका वधिया आहिनि मदरसा वधिया आहिनि बाक़ी हीअ जुदा ॻाल्हि आहे कंहिंखे वाङण वाई कंहिंखे बसर पाती भाई मुला छो कनि छा अब मदरसो था कढनि वञ अॻु में थोरा आहिनि जो वरी ॿियो मदरसो मां तव्हांखो थो पुछां छड़ो पने खां घोटकीअ ते पेट्रोल पंप घणा आहिनि होटल
होटल में 30-35 मिनट पुजन 100 कोप तो अचे वो खत्म 2.5 मण खीर 2.5 मण पानी वो भी सजो खपी तो वने जडी होटल ए दुकान ए पंप तुझी जरूरत आ तो कुरान जो मदरसो घर घर जी जरूरत आ इंशाल्लाह वदंदा तो इंशाल्लाह जो तबा तवा पैदा संभालो तालीम आई है अंग्रेजी जी जो माओ छोकरा के स्कूल हाई स्कूल जे रोड ते मदरसे पाजो पंध था वजन खई वजान कार अकेली विच में अस्पताल आ साईं अब्दुल करीम साहब दसा जो अमीर ताल के जो कंकरन में जानवरन जी तो शोरा पड़न का चावरन जी अस्पताल हाजी बोर्ड ते लगे जानवरन जी अस्पताल ते चारई तो मां पोते खिली दिसो मां एक शब्द ता के भी पिण लगे थी उस्ताद के जल तो हाने शय वाला सते में 7 वारा 8 वारा हाणे सुभाणे जो मास्टर थे अब 7 क्लास ॾिजेसि 8 ॾिजेसि तव्हां छो था ॻाल्हायो असां वटि कंहिं मदरसे वारे चयो त सालिसा वारा राबिया वारा खामस में 7 सिपारे वारा 9 में 9 वारा 10 में कंहिं मदरसे चयो वो इल्मु है या हो इल्मु त ही क़ुरान आहे नतीजो त मदरसा नंढो आहे हेडो फिरीदा हेडो फिरन कादो का वठी जो मदरसा तालायो असा कादो ही कोन वठंदाऊ मस्जिद में वनी रब को घुरंदाऊ वो पाण दीदो केर दीदो ए तवा जे के गरीब ए मिस्कीन हो न ता के शुगर मिल न ता के काटन मिल न ता के पेट्रोल पंप तो ये गरीब ए मिस्कीन जो जलसे में गद जाओ इतनी ही नवाज ए जलसे में बरपया दिना हुंदा हुआ भी मदरसन के दियो पिया सब कुछ देण वाली जात तो रब जी अवा जी खैर ख्वाही अवा जो थदो साओ खणन अवा जो मदरसन दे अचणो इयो इया जी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे आड़ा म्यूशलियो एक पासे को सांडो भूखा पियो दे बे पासे को कणशी नंढड़ो पखी पंहिंजे चोप में पानी खणी इन बाहि जे लाइ पियो अचे पर बाहि वॾी ही ओ परे पई तो दे उते यूशलियो वरी मोटी कई पुछा कई सांडा दे त ख़बर परियों बीठो आहे भूखा चोटो मारे जे बाहि के मचाया पियो नबी से फरमायो सांडे जे नस्ल ते लानता जाते ॾिसो ते धकु हणोसि छो त नबी जे दुश्मनी में भूख नहीं दे खबर कणशी के जियो घणो पानी थी चोब में ते इहो तुझे साम्हूं आहे इन सां बाहि ॾिसंदी सो भी परे दोषियो वने बाय वदिया कि मुखे भी पक है तो कोन विसंदी पर सजणन जे कतार में तो संबुला सजणन जे हजरत यूसुफ जो मार्केट में आयो त घन व्यापारी गड था एकड़ी कुराड़ी भी हिय वडो कोतरो ठाए हिय मुटक करे हिय करे भी रही त व्यापारिन जे हाव का सिजन चंडी करे नजर तो कोन आया न माल पीड़ी में न के फ्रूट मार्केट में अज अची बिछिया माल तो वडो था होड़ा व्यापारी सोन जा माल जा व्यापारी आखिर सलाह क्यों तो भला पासो दियोस त खबर थी शो आई है अजी को बीठो तो कुरानी खैर में आई है कि बुधो आ तो यूसुफ नबी अज वाकु थी दो और वठण आई है ते खबर थी तो वाकु घणे थी दो के जेतरे भी थे कि कुछ अथी के सजा पैसा है तो असा मुलन बोलिन भी ये जो हां के जवाब असा वडा चंदा तामटे पिस्टल टीटी और जीती रोटियों बाबा कुछ कोने खुतबे जी लठा आए खुतबे जी लठ पर असर दज मूसा वारी लठ जो बोले सिराज न तो गलाए हाफिज सिराज साहब हकल करे नारो हले इयो पंहिंजी जगह ते आ तकबीर जे नारे जो असर आए लठ खुतबे जी पर दुनिया जो ताकतूं अज जे करे डिजन पयो त आऊं चिट्टो पियो चवा एक मौलाना जे ॾाढी ऐं पटके खो हाणे सॼी दुनिया जी सियासत असेंबलियूं फिरनी जूं आलमन जे जो नारे तकबीर शान उलमा शान मदारिस हजरत मौलाना फजलुर रहमान आले तो शेख रशीद के आ भ्या भौकड़ी कुत्ती काले रही है रेल खाई बंद खाई पटड़ियों खाई वरी हाणे बियो पासो होतो थई
रखो अलाह ते ॾींहं फिरनि गिरनि था चओ ॾींहं पर असांजो आलम वरी बि मौलाना लख शाबस अथनि हिन क़ुरान जो सबक़ मिलियल अथनि जॾहिं असांजे पाक नबीअ फतह मके में चयो हो न काल ला तसरीब अलैकुमुल यौम असांजा उलमा रसूल जा पक्का आशिक़ थी पोइ को असां सां कीअं बि हलंदो आहे पर वरी बि असां दुआऊं कंदा आहियूं पर अपील कयूं था त असां मुल्लनि खे ईअं न सम्झो पर असांजो रब वॾो अथव चओ असांजो रब चओ समूरा इहो केरु हो जंहिं चयो त मौलवी खे ॿेड़ीअ में खणी ऐं समुंड में छिलियो उहो हिन पाकिस्तान जो सदर हो जंहिं चयो त मौलवी खणी ॿेड़ी ठहारायो पोइ सिज समुंड में ऊंधी कयो न हूंदा ई न कुझु थींदो पोइ छा थियो जो पाण हितां वीचारो लथो वरी लंडन में होटल ते बीठो उते चांहि पियो हलाए सिकंदर मिर्ज़ा मरी वियो त लाश न हे पिया वठनि न हो पिया फोरे क़ुरान अॼु बि आहे तव्हां जेको तकरीर कई हुई उबैदुल्लाह चन्नी साईं हबीबुल्लाह चन्नू शहीद असांजो उस्ताद हो मुहसिन हो शहीद हो वॾो आलिम हो जंहिं मातलीअ में तकरीर कई त ज़ियाउल जे लाइ न ज़मीन आहे न को ॿी जॻह आहे हिन जो मौत विच फिज़ा में थींदो इहो मौलाना हबीबुल्लाह चन्नी जी तकरीर आहे जेका अॼु बि मौजूदु आहे कोई ॿुधणु चाहे त मां 2 ॾींहंनि में ॿुधाए सघां थो उन जी पंहिंजी तकरीर उन ज़माने में त हिन ख़त्मे नुबूअत सां ऐं बुज़ुर्गनि सां आज़ार कयो आहे हिन जे लाइ ज़मीन में का जॻह हमवार कोन्हे उलमा जे ज़बान मां लफ़्ज़ निकिरंदा थी कॾहिं कॾहिं ॾुख में ख़ुदा क़बूल करे छॾींदो आहे परवेज़ मुशर्रफ किथे आहे आंगुर को वठेसि त निकिती थी अचे अबरह वारी बीमारी अथसि चम वारी हिते वठि त हे निकिरी ईंदो हिते वठि त हीअं उहो हुते वेठो थी आलिम हिते वेठा थी मदरसा बि हलनि पिया मस्जिदूं बि हलंदियूं ऐं बांग बि हलंदी अॼु तव्हां इरादो कयो त असां साथ क़ुरान जो ॾींदासीं बाक़ी हे मां तव्हांखे 2 हिकिड़ी सिंपल ॻाल्हियूं ॿुधायूं त हीअं थियो आहे पर जे अञा अॻिते वेंदव त फिरौन चयो त मूसा खे ॼमण हेॾे था ॾिसो मुझे टाइम पूरो आहे अब फिरौन छा चयो त मूसा खे ॼमण और रब जो फ़ैसिलो छा हो त ॼमंदो बि नबी बि थींदो और तुंहिंजा कम बि पूरा कुरान तो फरमाए व औहैना इला उम्मी मूसा अन अर्ज़ी फइज़ा खिफ्त अलैहि फअल्क़ीहि फिल यम्मि वला तख़ाफ़ी वला तहज़नी साईं उथो न महिरबानी सफ़ा मजबूरी आहे त ॿी शइ आहे ॼमी वियो त मां 10 मिंटनि 15 में मौज़ूअ खे खणी आयो आहे छा में लिखियलु आहे पुट जो ॼमंदो आहे त अमड़ियूं ख़ुशि थींदियूं आहिनि या ॾुख कंदियूं आहिनि या हिकु अम्मा ही मूसा जी जेका पंहिंजे बचे जे ॼमण ते कुझु दिलि हारे वेठी त कई बच्चा क़त्ल थिया आहिनि मुंहिंजो पुटु मूसा किथां बचंदो पर रब दिलि जाए ॾिनी छा में लिखियलु आहे असांजो ईमान कहिते अॼु हिन पास चन्ना जे मदरसे रियाज़ुल उलूम में आयल टोटल समझदार अकुलमंद वेठा हो क़ुरान मोमिननि खे दिल ते छॾियो हयो आहे त गर्मियूं ईंदियूं सर्दियूं ईंदियूं कुझु न कुझु थींदो पर ख़ुदा जी मदद ऐं रब जो साथ तव्हां क़ुरान वारनि खे मौलाना कॾहिं रब ज़लील ऐं शर्मसार न कंदो आहे पर तव्हां ते इम्तिहान जूं घड़ियूं ईंदियूं आहिनि दुकान 7 महीना बंदि हुया मार्केट सॼो कुझु पोइ केरु पियो हलाए इहे जंहिंजा बंदि आहे उहे बुख मरी विया अॼु जेकॾहिं तव्हां ॻाल्हि में चवनि मौलाना त 4 ॾींहं मार्केट ऐं दुकान बंदि कयो ऐं तूं चवे त मौलवी रोज़गार ते लत था ॾियनि त पोइ मां ॾुख सां चवंदुमि अरमान आहे तुंहिंजे अक़ीदे ते जॾहिं 6 महीना 7 बंदि हुई उते ख़ुशि थिए पियो अॼु जेकॾहिं वॾे मक़सद लाइ तोखे आलिम चवनि त निकिरी अचु त तूं ईअं दिलि में चओ त फ़ैसिलो सस्तो आहे अञा कुझु घणो करणु खपे आहे ख़त्मे नबूवत ऐं क़ुरान जे करे इहो इम्तिहान थोरो क़ुरान खोलींदव तो क़ुरान भरियो पियो आहे असांजे पाड़े में हिकिड़ो पुलिस समझदार वीचारो आहे अक़ीदे जो चङो आहे कुझु थधो साहु बि खणंदो आहे मौलवियुनि जो पोइ हुन चयो त मां हिकिड़ो मंज़र पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हुनजो चवणु इहो हो त तव्हां मुला
गाल चढ़ियल आहे असांखां मथे ॻाल्हि आहे इन जे करे पाण में वेहंदा आहियूं त सोचींदा आहियूं त इहे लठियूं या इहे टीन खणंदा कयो खाई सघंदा घटि कयो हे कंहिंखां ॾिजण वारा न अथव ते असांजो वॾो ऑफिसर पियो चए त हेॾे तव्हां हिन ड्यूटीअ में वञो वियासीं पर मौलवियुनि जा अखियूं ईअं हुजनि चओ पिया त बसि हाणे असांखे जवाब कढंदा असांखे हथियार उहो ख़ाली हथे पर रब चेहरनि में एॾो रोब रखियो न उहो ॿियो ऑफिसर हुयो बि ॿिए अक़ीदे जो पर जॾहिं इहो मंज़र ॾिठई तंहिं महिल चई मूंखे त तुंहिंजी जमायत सही आहे तुंहिंजा आलिम हक़ ते आहिनि न कंहिंखां टिजनि न कंहिंखां पुड़नि न कंहिंखे चवण में लहराइनि इहो असांजो कमाल कोन्हे इहो हिन क़ुर जो कमाल हे त ड्यूटी था ॾियो ख़िदमत था कयूं अलाह खे जेका वठे पियो कुझु तव्हां खां कुझु असां खां सभिनी खे रब हिसो ॾिए पियो शुक्र कयो अलाह जो रब असांखे हिन जमायत में रखियो आहे न त इहे ताहिर क़ादरीअ वारा त ॾिठव न पाण वेठड़ जमायत बीठड़ निमाज़ पई पढ़े पेशमाम वेठड़ ये ताहिर क़ादरीअ वारा शुक्र कयो अलाह तव्हांखे अहिड़नि मौलवियुनि खां बचायो आहे रब तव्हांखे वॾा अकुलमंद आलिम ॾिना हिकिड़े बेअक़ल मुले खे फासायो शादीअ में ॿियो जो अचनि झलिया निकाह पढ़ाईंदो आहे चए हा पोइ कलमू छड़ो यादि जोसि ॿियो कुझु ई न घोट खे चई की मां पढ़ा चई पढ़जाए चए हा कलमू पढ़ियो त हुन बि पढ़ियो मथां चयईंसि चुप कर त घोट बि चयसि चुप कर वो भी को हुन ई कंपनीअ जो चे बस कर कमीना बस कर चे कमीना बस कर वठी जो त खण हिकु मुक्त हुन त ॿ हुन हिकु ॿिए खे डसे फुसे मिटी कर हिकिड़ो थियो को समझदार चई चवे हथ कढ तो घोट पियो राति जो पीउ खे चए अब चवंदो पियो त निकाह सवलो आहे हे त रिश्क कुते जी बचे अरे बाबा जे क़ादरी वेठड़ त जमायत बीठड़ पोयो इहो बि उम्मत जी क़यादत लाइ आयो हो पर ठेके बीठो हो तो वॼे हाणे आहे अहिड़ा ॿ टे तव्हांखे हिते बि घुमंदे फिरंदे नज़र ईंदा जिन सॼी खोट कान्हे जेके चवनि था मौलाना बि चरियो सॼी जमायत चरी असीं तव्हांखे अकुल खे अलाह बख़्शे ॾे इहो अकुल तव्हांखे अलाह से तव्हांखे पंहिंजे खीसे में ख़र्च ते रहो असीं ॿियो कुझु नथा चऊं असां इहो चवंदासीं त समुंड आलिमनि जो आहे समुंड खां ॿाहिरि निकिरंदे पंहिंजो हशर पाण ॾिसंदव हिन में हली पओ काफ़िले में इंशा अल्लाह ताला हिन काफ़िले में जिते अछा उजरा वेंदा ताते मेर बि हली वेंदो कणक सां फितर मिलंदा ऐं रेट कणक जे में वेंदा अल्लाह पाक असांखे आलिमनि सां गॾु रहाए आलिमनि सां गॾु मारे आमीन चओ सभु लख आलिम हिकु आलिम त कोन्हे ॿ टे ॼणा जो दुकानदार वेही करे ऐं चवनि त मौलवी चरिया आहिनि त इन्हनि जो वेहण इहा आहे जे फूसी कुंड ते वेहे ऐं कुंड खे चवे त मां उथां थी काबू थी जाए कुंड ते असरु कोन पवंदो चओ समूरा अल्लाह असांजे उलमा में उहा अकुल ऐं इल्म ऐं सलाहियत रखी आहे मौलाना फज़लुर रहमान छड़ो सियासतदान या आलिम न आहे ख़ुदा जी ज़ात शाहिद आहे हे जेके मके मदीने मौलवी असांजा हितां जा रहंदा आहिनि मौलाना खे ॾिठो हूंदो तहजुद बि न छॾींदो आहे इहो मंज़र मां बि ॾिठो आहे तव्हांजे लेखे त असांखे मामूली माण्हू जे कढूं हाणे चयूं न मौलाना हैदरीअ खे त डिप्टी चेयरमैन थी हिते छड़ो कंहिंखे चओ न त तो अस्पताल में पटे वारो था कयूं मुलनि जे जलसनि में ऐं रेलियुनि में ॿीहर न वञा चवंदो छड़ो ईअं न पर क़ुर बि ॾियो मां कॾहिं न ॾींदुमि पटे वारे ॾींदव न भले खान के वॾेरे खे नौकरीअ जो ॾटो ॾे न चवंदो बीहो मथे ते रखो ऐं मौलवियुनि सां लीहो बि न पाईंदुमि हे उलमा थी चओ हेॾी वॾी कुर्सी जंहिंजे लाइ दुनिया मरे पई थी उनखे उलमा जुतीअ सां उछलनि पिया पहिरियों गैरत पहिरियों ईमान पहिरियों वक़ार पहिरियों इज़त पहिरियों क़ुर ऐं मस्जिद ख़त्म नबूवत बाक़ी कुर्सियूं त रब असांखे ॾेई छॾियूं आहिनि अॼु बि आहियूं सुभाणे बि आहियूं असांजो मुसलो तुंहिंजे तख़्तनि ऐं ताजनि खां मथे आहे ये तालिब ही न समझो ते कुरान पढ़न था मदरसे में हेठि सुम्हिया पिया आहिनि थाल खणी मानी था वठनि इहे रसूल जा महिमान अॼु तुंहिंजे बागचना जे होटल ते के 5 महिमान तुंहिंजे मथां अचनि चांहि न ॾींदे केक पीस
पर जे मेहमान चे तो मानी जी जरूरत भी आहे त जी बिस्मिल्लाह सा अल मदीना ते मानी भी आहे। हे रसूल जा तालिब मेहमान आहिनि जेके क़ुरान पढ़ी करे ऐं दुनिया खे पढ़ाइनि पिया। हिकिड़े कारी साहब चयो त मुंहिंजे हाफ़िज़ शागिर्दनि जो तइदाद मां जेके गिणिया थमि उहे 1200 ऐं उन्हनि में 800 क़ुरान जा हाफ़िज़ अहिड़ा आहिनि जेके आलिम थी विया ऐं मदरसनि में पढ़ाइनि पिया। हाणे इहो छड़ो आलिमनि जो कमाल ऐं मुतमन जो नाहे, इहे आलिम तोखे असांखे बि चुभड़ी पवंदा। तवजो कयो साईं, हे काॾे था वञनि? हे कोन क़ुरान पढ़िया हा न आलिम थिया हा। तालिब ऐं आलिम चवंदासीं हिनखे सुञाणूं पिया। हे उहे हा जेके मखण लस्सी खीर जी लप ॿ अटे जी का लप का चांहि का पती खणी असांखे ॾेई वेंदा हा। असांखे कपिड़ा ॾिनऊं, रिलियूं बिस्तरा ॾिनऊं, असां हिननि खां सवाइ जन्नत में न वेंदासीं। हे असां गॾु खयूं वेंदासीं। हे जेके तव्हां सां न हुज पिरिन सां या कर पिरिन जी पचार, इन्हनि ॿिन्ही खां ठार क़ादिर कंहिंखे न करे। थी आलिम न त तालिब, तालिब न त ॿुधी नथो सघे त मुहबत त करे। चओ सभु असांजो आलिमनि सां साथ आहे। असांजो दोस्त आहे बलोचा, चए पियो ॿंबी हुयूं असांखे। अंबड़ चवंदी हुई त खीर जी लप मखण जो नंढो चाणू खणी पाड़े में मदरसो आहे तालिबनि जो मुसाफ़िरनि जो हुनखे ॾेई ईंदो कर। ॿमियूं छड़ियूं थोरो मखण। कॾहिं कॾहिं जे मां देरि कयां, मदरसो जिते हुयो उते रस्तो कोन हो, बनू हुयो वेकिरो। अंबड़ वीचारी लठ ते उन बने ते पाण वेंदी हुई। मां परो रड़ियूं कंदो हुउमि, अम्मा मां अची वियो आहे, हिते पीउ त मां ॾेई अचां। पर उहे पुटु हाणे तूं घर हल त मां पाण हथनि सां ॾेई अचां। वो दोस्त चए पियो साईं हाफ़िज़ साहब अल्लाह जी ज़ात शाहिद आहे, हाणे 30 मींहं आहिनि, हिकु ट्रैक्टर आहे, 25 चिरे ज़मीन आहे ऐं समूरनि भातियुनि उमिरो कयो आहे। हे तालिब दुआ बि न घुरनि नी, छो खाई पी ऐं सुम्ही क़ुरान पढ़नि। उनजी दुआ खां वधीक रब ॾियण वारनि जे माल में रिज़्क़ में बरकत कंदो आहे। छो त बरकत करण वारो केरु आहे? असां। हाणे कणिक तयारु आहे, इन बरकत कई आहे। खजनि में नर थो पए, 2 तारा चपड़ीअ में विझी आहे, वरी जो खोल त हेतिरियूं तारा वञी ॿिज जो भिंडियुनि जो किलो विझी, हीअं सॼो एकड़ पथिरियो पियो आहे। वञी किचरनि हिंदाणनि जा 2-3 किला विधई, हाणे वरी मज़ा पई भरिजे, इनखे कंहिं वधायो? चओ साईं। समूरा चओ केरु? अल्लाह तुझे नाले जो सदको वञा, रिज़्क़ जो मुहाफ़िज़ तू, इज़्ज़त जो मुहाफ़िज़ तू, सभिनी जे जान जो मुहाफ़िज़ तू। हज़रत मूसा जी अम्मा खे रब तो चवे, ओ मूसा जी अम्मा, न ज़ुल्म करे न ख़ौफ़ करे, इन तुझे बच्चे खे तू पाण पेटीअ में लोड़े ऐं दरिया जे हवाले करे। इनखे दरिया मां फिरौन जे बंगले मां इनखे बचाए करे तुझे घर मोटाए करे इनखे नबी करण मां अल्लाह जो कम। मौलाना कुरान जी हिकिड़ा जुमला त एॾा वॾा आहिनि जो तव्हांजे दिलि ते छंडे विझण लाइ, ऐं तव्हां त उहो ई पका हसा अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान मोमिन हो। मूसा जी अम्मा खे रब हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि कई। साईं अब्दुल करीम साहब तवी ख़तीब क़ुरान में लिखियो पियो आहे, इहो त रब चयुसि त मोटा ईंदोमांसि, नबी बि कंदोमांसि, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿी रब कयसि, हरमना अलैहिल मराज़ि, तुंहिंजे खीर खां सवाइ कंहिं ॿी अम्बड़ जो खीर बि पिंडाल में वेठल बि खोड़ हासिल ऐं मौलवी ऐं वाइद ॿुधंदड़ बि मुना मौलवी थी विया हो। एतिरा ॿुधंदड़ बि थी विया आहिनि। खीर बि ऐं थियो बि ईअं जो नंढड़ी भेण आई ॾिसी वई, अम्मा ते जी पुट या त मूसा आहे, रोए बि थो, सॼो घर मथे ते कयो अथई, मां ॾिसी आई आहियां, बिल्कुलु अदा आहे, जो पंहिंजो मां सुञाणा पई सभु कुझु, रोए ॾाढो थो, खोड़ मायूं आयूं आहिनि, तमामु घणो मसइलो आहे, कंहिंजो बि खीर नथो पीए। वरी ॿियूं मायूं आयूं, मूसा जी अम्मा अची वियो, हिकु त बेरहम आहे जो पाणीअ में लोढ़ी, वरी फिरौन जे बंगले में पुॻो आहे, ख़बर थी, वरी रोए थो त पाण खीर पीआ, तॾहिं बि तूं नथी वञे। मौलाना कमाल हो हज़रत मूसा जे अम्मा जे ईमान जो। साईं मौलाना चवे थी मां दर खां ॿाहिरि ॾिख
छो त मूंखे रब चयो आहे त इन्ना रादूहु इलैके व जाइलू तोॾे मोटाईंदोमांस तुंहिंजे घर ऐं खीर बि तुंहिंजो। फरमाए थी जो मां अॼु निकिरां त माना रब जे वाइदे ते मुंहिंजो ईमान कोन्हे न ऐं दरबार न कपंदुमि। चओ त हेॾे छोकिरो खणी चल। छा में लिखियल आहे? पोइ क़ुरान छा थो चवे? इन्नल लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़ल। बेशक जन चयो असांजो पालनहार अल्लाह। सभु चओ हिकु या घणा? हे शादी तो बगड़ चलो जेको चए को 50 लाख नौकरियूं फलाण तीर तूं ख़ुदि बुख ते टंडरा वांगारू। हाणे तूं उते लाइ पैसा जेके वरिता ही तुंहिंजी वात मां थञ न कढूं त चइजांइ यहूदी हरामी आहिनि वॾा। ईअं जो के छॾींदा त तूं खाई रही रह। आलम अल्लाह से उलमा के बरकत करे आमीन त चओ। बर्दियाती हुजे तोड़े मथी अॼु इरादो कयो त वोट आलमनि खे ॾींदासीं। पको इरादो। न न न हथ न हथ न हथ पोइ खणिजो। तव्हां क़ुरान जे जलसे में आया हो तव्हांजे नियत ते शक ई न आहे। ऐं घोटकीअ जो हे तक अल्हम्दुलिल्लाह असांजे उलमा जो अहम तक आहे जिते उलमा खे वॾी मोट मिलंदी आहे। मां अॻिते बि उम्मीद थो कयां इंशाअल्लाह ताला हाणे जेका शइ फिज़ा हली आहे न हाणे इंशाअल्लाह हिन क़ुरान जे रहमत जो कानून ईंदो। बाक़ी दुनिया में कुछ कोन्हे। माण्हू सभिनी जा गंद हौड़ा ॾिसी छॾियूं त ख़ुदि पुखिया आहिनि इहे ॿिए खे न ॾींदा। असां उन दर ते अचूं जेको सभिनी जो दाता आहे। तव्हां बि ख़ौफ़ न कयो, तव्हां बि ग़म न कयो। अल्लाह ते ईमान आणियो, मज़बूत ईमान। जबल लुॾी वञनि, पहाड़ लुॾी वञनि, ईमान न लुॾे। रिज़्क़ वॾेरा ॾींदा, सरदार ॾींदा। कुरान तो पढ़ो। असाबे काफ़ वारा सुम्हिया पिया आहिनि। घणा ॾींहं? सलास मियतिन सिनीन वज़दादू तिसा। 309 साल सुम्हिया पिया आहिनि। ज़ातल यमीन व ज़ात शिमाल पासा बि उथला आहिनि पिया। कॾहिं सॼो कॾहिं खॿो निंड पिया आहिनि। 300 बुख न लॻी हूंदी? चओ उञ न लॻी हूंदी? साह जी ज़रूरत न हूंदी? इनखे इन जबलनि में रिज़्क़ खोराक साह फिज़ा हवा ऑक्सीजन इहा सभु केरु पियो पुॼाए? पुठियां जो त छा पिया चवनि घणो सुम्हिया काॾे 300